नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तनि जी ख़ास ख़बरुनि ते। हथियारबंद फ़ौज के सियासी ॻाल्हियुनि में घेलण जी कोशिश कई पई वञे। कुछ सियासी अॻवान फ़ौज ऐं इदारे जी क़यादत बाबति ॻाल्हाए रहिया आहिनि। बिना तस्दीक थियल ऐं चिड़ ॾियारींदड़ बयान इंतिहाई नुक़सानकार आहिनि। उम्मीद आहे त सभु क़ानून जी पासदारी कंदा। फ़ौज खे मुल्क जे बहितरीन मफ़ाद में सियासी ॻाल्हियुनि खां परे रखियो वञे। फ़ौज खे ग़ैर क़ानूनी अमल में शामिल करणु सख़्तीअ सां मनो आहे। फ़ौज जी आला क़यादत बाबति मुख़्तलिफ़ हवालनि सां ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। ISPR जो जारी कयल बयान। इमरान ख़ान क़ानून जे दायरे में रही मार्च कंदो त इजाज़त हूंदी। हुकूमत ख़िलाफ़ मार्च बिना जवाज़ ऐं क़ौम में फ़र्क़ु पैदा करण जे बराबरि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अॻूणी हुकूमत 4 सालनि में क़ौम ते क़र्ज़नि जो भार ॿीणो करे छॾियो। हुकूमत सीपैक ऐं रिकॉर्डिक मनसूबनि ते कमु करण लाइ जा खोड़े रही आहे। पुराणो पाकिस्तान वापसि अची वियो आहे। उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं अदालत मां कुर्सियूं खईं वयूं। नवाज़ शरीफ़ जी डिक्शनरीअ में इंतक़ाम जो लफ़्ज़ नाहे। क़ानून पाण रस्तो ठाहींदो। हुकूमत सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं आज़ाद सहाफ़त खे हथी वठणु चाहे थी। सहाफ़त जी आज़ादीअ ते सौदेबाज़ी न थींदी। अनारकी पखिड़ण जी इजाज़त न ॾींदासीं। वीह मई खां पोइ इस्लामाबाद जी कॉल ॾींदुसि। मुख़ालिफ़ चवनि था गर्मी वधी वई आहे, माण्हू न निकिरंदा। भले जेतिरा मर्ज़ी कंटेनर बीहारे छॾियो, मुंहिंजे सॾ ते 20 लख माण्हू इस्लामाबाद पहुचंदा। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो एबटाबाद में जलसे खे ख़िताब। चवे थो पाकिस्तान जे चूंडियल हुकूमत खे साज़िश तहत हटायो वियो। साज़िश में हितां जा मीर जाफ़र ऐं मीर सादिक शामिल हुआ। हू कॾहिं अमेरिका जी जंग में शामिल थियण लाइ तयारु न हो। न्यूट्रल बणजण जी अलाह असांखे इजाज़त नाहे ॾिनी। बार बार चवां थो न्यूट्रल जानवर हूंदा आहिनि। इंसान खे अलाह आॾो जवाबु ॾियणो पवंदो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जी क़िस्मत में जल्द वॾी जेल लिखियलु आहे। ANF राणा सनाउल्ला ख़िलाफ़ 15 सबूत पेश कया। हू घरू वज़ीर बणिजी वियो। डीज़ल मुल्क जो सदर बणजणु चाहे थो। काल शांगला में हिकु शख़्स चई रहियो हो त कपिड़ा विकिणी छॾींदुसि। शांगला ऐं बनीगाला वारनि में फ़र्क़ु इहो आहे त हिकु अवाम खां घुरी रहियो आहे, ॿियो अवाम खे ॾेई रहियो आहे। शहबाज शरीफ़ जे कपिड़नि मां पाकिस्तान लाइ महिनत जे पघर जी ख़ुशबू अची रही आहे। शांगला वारो ख़ादिम पाकिस्तान ऐं बनीगाला वारो सियासी शैतान आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला जो शेख रशीद जे बयान ते रद्दअमल। चवणु आहे त बनीगाला वारो ॾींहुं राति कूड़ ॻाल्हाए ॾफेड़ पखेरे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ MQM पाकिस्तान जी अॻवान नसरीन जलील खे सिंध जे गवर्नर तौरु मुक़ररु करण लाइ समरी सदर ॾांहुं माणे छॾी। समरी जी मंज़ूरी जी सूरत में नसरीन जलील सिंध जे लॻभॻि अधु सदीअ खां पोइ पहिरीं औरत गवर्नर हूंदी। सिंध में पाणी जी खोट संगीन सूरत अख़्तियार करे वई। सखर बैराज में पाणी जी खोट 50% खां वधी वई। कराची डिवीज़न लाइ कींझर ढंढ में रुगो 20 ॾींहंनि जो पाणी बचियो आहे। सखर गुडू ऐं कोटली बैराजनि वटि पाणी जी खोट सबबि वाहन ऐं केनालनि खे पाणी जी फराहमी बंदि। फसलुनि खे सख़्तु नुक़सानु पहुचण जो ख़दशो। आबादगार परेशान। आबपाशी अमलदारनि जो चवणु आहे त मथाई वारनि इलाइक़नि में बरसाति न पवण सबबि ज़रई पाणी सां गॾोगॾु पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी सघे थो। भारत पारां हिकु भेरो 20 रसनि तास मुआदे जी बनकड़ी। चिनाब दरिया ते 540 मेगावाट जो क्वार हाइड्रो पावर प्रोजेक्ट तामीर करण जो ऐलान। पाकिस्तान भारत जे ऐलान ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। इंडस वाटर कमीशन जे ज़रिए मूजिबि पाकिस्तान भारत खे तकरारी मनसूबो शुरू करण जे ऐलान ते ख़त लिखंदो। इंडस वाटर कमीशन भारत खां क्वाड हाइड्रो पावर प्रोजेक्ट जा तफ़सील तलब कंदो।
भारत पाकिस्तानी दरियान ते नओं प्रोजेक्ट शुरू करण खां 6 महीना अॻु आगाह करण जो पाबंद आहे।